ही अची वियासीं नियाग्रा फॉल ते। वाह, ये सब क्रूज़ सफ़ा पाणी हेठां। हाणे हिते ॿिनि क़िस्मनि जा क्रूज़ हलंदा। हिकिड़ो हीउ जेको US वारो पासो आहे, साम्हूं US आहे। बिल्डिंगूं जेके आहिनि US में आहिनि। पाणी जेको आहे US वारी साइड आहे। हीअ कैनेडा वारी साइड आहे। हीअ जेको क्रूज़ अचे पियो इहो आहे कैनेडा वारी साइड। रेड जैकेट जेके आहिनि, गाॾियूं जैकेट जंहिंखे पातल आहिनि, उहे कैनेडा वारे पासे जा आहिनि। ऐं हीअ जेके ब्लू वारा आहिनि पहिरीं खां अंदरि बि आहे, जेको आहे अंदरि आहे US वारी साइड। दुनिया जो हिकिड़ो अजूबो। हज़ारे लखे सालनि खां ई पाणी हले पियो, अणखुद पाणी। हीअ कैनेडा वारी साइड वारी बिल्डिंग जेको आहे नियाग्रा व्यू टावर, होटल। ये जगह पुल ब्रिज आहे, इहा असांखे कैनेडा खे US सां कनेक्ट थी करे सम्झो बॉर्डर ब्रिज आहे। विच ताईं कैनेडा आहे, अध ताईं US आहे। हीअ जेका अध ब्रिज आहे इहा US में आहे। क्रूज़ US में वेठो आहे। हीअ कैनेडा वारो उम्मीद आहे दोस्तों तव्हांखे ही पसंदि आयो हूंदो।